ये आहे न बेराणी डिस्ट्रिक्ट सांगड़ में जेको हिनजो नालो छा आहे से जाम जाम ॻोठ हुनखे चवंदा आहिनि। हाणे हुनजे पासे में हिकिड़ो ॻोठ आहे, अलाए हिसबाणी आहिनि, हिसबाणी आहिनि या हाणे मूंखे ज़ात यादि न पई अचे, पुराणी ॻाल्हि आहे। असां वियासीं हुनजे ॻोठ में, ज़मीनदार हो तमामु सुठो, माना 500,000 एकड़ जी ज़मीन हुई। पर हुन चयो साईं किथे आहे? चई साईं बाबा हुते कोलिन में रहंदो आहे। कोलिन में रहंदो आहे? छो रहंदो आहे? भई ॻाल्हि छा आहे? पंहिंजो घर, पंहिंजा इहे ॿार बच्चा सभु छॾे वञी कोलिन में रहे थो। जेसिताईं ॻाल्हि हीअ थी हुई त जहाज जेॾी महिल आयो न हिते मार्शल लॻाई, चई नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, मैं 90 दिन में इलेक्शन कराऊंगा और हुकूमत जो है अवाम के हवाले करूँगा। जॾहिं 90 ॾींहं पूरा थिया त हुन चयो तौबा 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 तौबा। हिन भेण एतिरो दुरूद शरीफ़ पढ़ियो, अलाह जो कलाम पढ़ियईं, ऐं मुल्क जो बादशाह कूड़ो, मुल्क जो बादशाह कूड़ो थी वियो। हिनखे अहिड़ी ॻाल्हि लॻी दिलि सां, चई बाबा हे मुस्लमान बादशाह आहे कूड़ो, हू कूड़ा ई हूंदा आहिनि, इन खां ई कोली भले ई आहिनि। असां घटि में घटि कूड़ा त न आहिनि, कूड़ त न ॻाल्हाईंदा। ही हिनखे चओ न गीता खण, गीता जो तोखे कसम ॾियूं, ते घबराइजी वेंदा। गीता जो कसम खणी कॾहिं कोन खणंदा। ऐं मुस्लमान क़ुर चओ 10 क़ुर मथे ते रखंदा ऐं कूड़ ॻाल्हाईंदा। इहो अथव असां मुस्लमाननि जो अॼुकल्ह जो हाल। ठीकु आहे, असां कान त माना जहिड़ो करे ही कोली भला थी विया। त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अलाह जे कलाम जो ख़्यालु कयो ऐं कूड़ न ॻाल्हायो, न को कूड़ो वाइदो कयो।